रेंजर ने पुलिस जी मंगोपीर में कार्रवाई दौरान फुर्ज वाक़िअनि में मुलविस जवाबदार गिरफ्तार किया विया आहिनि। ॻुझे इतला ते कार्रवाई दौरान जवाबदार वली खान उर्फ मुशरफ के गिरफ्तार किया वियो आहे। तर्जमान मुजिब जांच दौरान जवाबदार साथियुनि सां गॾु मुख़्तलिफ़ वारदातुनि में मुलविस हुजण जो एतराफ़ कयो आहे। तर्जमान मुजिब जवाबदार 18 जनवरी 2022 ते साथियुनि सां गॾु लालू खेत वारे इलाइक़े में बेकरी मां फुर कई हुई। जवाबदार जा साथी इरशाद अमीन मूसा ऐं वज़ीर अॻु में ई गिरफ़्तार थी चुका आहिनि। नाज़रीन ब्रेक न्यूज़ वाकिरंदासीं कराची खां। रेंजर्स ऐं पुलिस जी मंगोपीर में कार्रवाई दौरान फुर्ज वाक़िअनि में मुलविस जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे। ॻुझे इतला ते कार्रवाई दौरान जवाबदार वली खान उर्फ मुशरफ के गिरफ़्तार किया वियो आहे। तर्जमान मूजिब जांच दौरान जवाबदार साथियुनि सां गॾु मुख़्तलिफ़ वारदातुनि में मुलविस हुजण जो एतराफ़ पिणु कयो आहे। तर्जमान मूजिब जवाबदार 18 जनवरी 2022 ते साथियुनि सां गॾु लालू खेत वारे इलाइक़े में बेकरी मां फुर कई हुई। तर्जमान मूजिब जवाबदार जा साथी इरशाद अमीन मूसा ऐं वज़ीर अॻु ई गिरफ़्तार थी चुका आहिनि। नाज़रीन ब्रेक न्यूज़ वाकिरंदासीं कराची खां। रेंजर्स ऐं पुलिस जी मंगोपीर में गॾियल कार्रवाई दौरान फुर्ज वाक़िअनि में मुलविस जवाबदार गिरफ़्तार थी वियो आहे।